अयो हमरा के सुना दे अबे पांच तरह जान बरो चोट मेहमान जी आया तो असा सोचदा सी हमरा के बुधो वाह 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 ॾाढो मज़ो आयो बाबा वाह 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 चदाचर तव्हांजो महिमान आयो बाबा भली आयो जी आयो बाबा हलियो हलियो अचो हलियो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाबा खुश आहीं चङो भलो जोड़ मतारो नौ बनो सब खैर अल्लाह करे खुश हुजी बाबा वे बाबा बाबा हले हले अदा खुश है आ जा रहियो अदा बाबा कर ख़बरूं लगी लगे वॾे शहर जो तो पर हिते कीअं बंदि कयो ई चाचा साईं आऊं अवांजे ॻोठ जे स्कूल में मास्टर थी आयो हाँ मास्टर आओ बा इहो चइबो त अॻियो मास्टर बदिली थी वियो छा हाँ चाचा वाखे उनजी बदली जी ख़बर कान्हे छा अब हम हिते हुजे त ख़बर पए न मूं अवांजी ॻाल्हि कोन सम्झी हिते स्कूल में मास्टर हो न चाचा पटल भाया पियो त हमरा कोरो है न मास्टरी ते चढ़ो आओ बा हाँ चाचा भाऊ सही समझो आहे आओ त ॾिसण ला समझियो हा साईं तूं लॻो पियो ई अफलातून हां त बस करे चाचा स्कूल में घणा ॿार दाख़िल आहिनि इहो अबा कहिड़े स्कूल में हिते अवांजे ॻोठ जे स्कूल में अबा हिते स्कूल ई कोन्हे तूं वरी ॿारनि जो पियो पुछी स्कूल कोन्हे त पोइ चाचा मास्टर कीअं था अचनि हिते अबा इहो तूं पंहिंजे साहबनि खां पुछ त हिते मास्तर छो था मोकिलीनि पर तॾहिं बि सरकार स्कूल खोलण जी इजाज़त ॾिनी हूंदी तॾहिं त चाचा हिते मास्टर अचनि था न पटल मास्टर वीचारो मुंहिंजी पथी बा अबा हिन तरह जो वॾेरो आहे धनी बख़्श सो हमरा खे पंहिंजो माण्हू मास्तर करे रखाइणो हो इन करे असांजे ॻोठ में सचो कूड़ो स्कूल खुली वियो भाई वॾे धनी बस का स्कूल खोलाए मुर्गो साला हज़ार करे छॾियो भाऊ इहा त पाण सुठी ॻाल्हि थी न ॾिसो न कंहिं बहाने हिते स्कूल त ठही वियो न ए ॿुधो बा ठहियो वरी किथे आहे मास्तर पर भाऊ वरी बि स्कूल जी का जाइ त हूंदी हिते न को जाइ बि कान्हे न बा किथे वेली संगत हाणे गप्पल रात गुज़री वई आहे हाणे उथो त हलूं साबो हली वियो भाउ आओ माशाल्लाह पो माशाल्लाह बा माशाल्लाह यो वरा आऊं मास्तर जे लाइ मानी कबो खणी अचां यो लौंग जी जी तूं ईअं कर तूं मास्तर वटि वे हैं पटेल लोंग जो नको घर नको तड़